नासी नवाबशाह में घर की छित किरण सबब सगा भाइर दबजी फौत थी विया आहिनि। अफ़सोसनाक ख़बर नवाबशाह मामा ताईं पहुचायूं पिया। घर की छित किरण सबब ब सगा भाइर दबजी फौत थी विया आहिनि। तफ़सील मालूम कयूं था। मंज़ूर बुघियो टेलीफोन लाइन ते मौजूद है। मंज़ूर, हादसे बाबति आगाह कजो, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी, नवाबशाह जो इलाक़ो आहे गोलीमार वारो, जंहिंमें अचानक जेको आहे 3 मंज़िला इमारत जेको आहे किरी पट थी वई, जंहिंजे जेके घरबाती सुतल हुआ हिन इमारत में, उन्हनि में जेके 4 सालनि जो हमाद अब्बासी आहे उहो मौक़े ते फ़ौत थी वियो, जॾहिं त 5 वरनि जो अहमद अब्बासी आहे उहो पिणु मौक़े ते फ़ौत थी वई। ॿई मासूम जेके आहिनि भाइर आहिनि, जॾहिं त ज़ख़्मियुनि में शाहिद अब्बासी, ज़ाहिद अब्बासी, शबाना अब्बासी ऐं नाबे अब्बासी जेके आहिनि शामिल आहिनि। मंज़ूर, कहिड़ा कारण ॿुधाए पिया वञनि इमारत किरण जा? जी, इन वक़्तु जेके रेस्क्यू जेको अमलो आहे उन पारां इहो ॿुधायो वियो आहे त जेका इमारत हुई उहा ख़स्ता हाल हुई, जंहिंजे करे अचानक हीअ धमाके सां किरी आहे, जंहिंजे नतीजे में जेके आहिनि हीअ मासूम 2 ॻोल्हण ॿारड़ा ऐं फ़ौत थिया आहिनि ऐं 4 माण्हू जेके आहिनि ज़ख़्मी आहिनि। जेको रेस्क्यू अमलो आहे उन्हनि इलाइक़े खे जेको आहे कार्टन ऑफ कयो आहे ऐं उते रेस्क्यू जो अमल हिन वक़्तु मुकमल करे वरितो आहे। जेके समूरा ज़ख़्मी आहिनि या जेके फ़ौत थिया आहिनि 2 मासूम ॿारड़ा, उन्हनि खे नवाबशाह जी PMC अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे ऐं हिन वक़्तु जेको ज़ख़्मियुनि जो इलाजु हलंदड़ आहे ऐं जेके फ़ौती मासूम ॿारड़ा आहिनि उन्हनि जा जेके लाश आहिनि उहे वारसनि हवाले कया विया आहिनि। जॾहिं त पुलिस पिणु जेका इलाइक़े में मौजूदु आहे उनजो बि चवणु आहे जेका बिल्डिंग जी जेका इमारत जी जेका हालत हुई उहा इंतिहाई ज़बून हुई, जंहिंजे करे ओचितो इहे धमाके सां किरी आहे ऐं उन्हनि जे घर में सुतल जेके माण्हू आहिनि उन्हनि में 2 ॿारड़ा जेके आहिनि फ़ौत थिया आहिनि ऐं 4 जेके माण्हू आहिनि ज़ख़्मी आहिनि। जी, मंज़ूर बुघियो, महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।